वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ट्वीट कंदे चयो आहे त इमरान नियाज़ी जूं चालाकियूं क़ौम खे गुमराह करे रहियूं आहिनि। ख़बर वाक़े ॾियो पिया वज़ीर आज़म ट्वीट जारी कयो आहे इमरान नियाज़ी जूं चालाकियूं क़ौम खे मायूस करे रहियूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ट्वीट जारी कंदे वधीक चयो आहे त इमरान ख़ान जो मक़सदु सिर्फ़ इक़्तिदार में वापसि अचणु आहे। बिल्कुलु नाज़रीन, ब्रेक न्यूज़ तव्हांखे ॾींदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ट्वीट कंदे चयो आहे त इमरान खान जे दौर में मुल्क में अदम इस्तेहकाम जो शिकार थियो। इमरान खान जे दौर में मुल्क अदम इस्तेहकाम जो शिकार थियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ट्वीट कंदे चयो आहे त इमरान खान जी सियासत कूड़ ते ॿधल आहे जेका ॾींहों ॾींहुं बेनकाब थी रही आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर ग़ुलाम रसूल कुंभर। जी ग़ुलाम रसूल, अपडेट कजो। जी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सोशल मीडिया ते जारी कयल हिकु बयान में चयो आहे त इमरान नियाज़ी जूं चालाकियूं क़ौम खे मायूस करे रहियूं आहिनि। मुसलसल इक़्तिदार में वापसी अचणु हिन जो मक़सदु आहे। साॻे वक़्तु वज़ीर आज़म जो चवणु आहे त संदसि इक़्तिदार में मुल्क अदम इस्तेहकाम जो शिकार थियो। संदसि सियासत कूड़ ते ॿधल आहे जेको ॾींहों ॾींहुं बेनकाब थी रही आहे। अहिड़ी वज़ीर आज़म सोशल मीडिया ते जारी कयल ट्वीट में चयो आहे त इमरान नियाज़ी जूं जेके चालाकियूं आहिनि उन सां क़ौम खे मायूस कयो आहे ऐं उहे चालाकियूं जेके आहिनि ॾींहों ॾींहुं खेसि बेनकाब करे रहियूं आहिनि। जी ग़ुलाम रसूल, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।